नाज़रीन, अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं पीपल्स पार्टी जे मरकज़ी अॻवान आसिफ़ अली ज़रदारी साहिब सां, जेके 16 तारीख़ लाहौर अची रहिया आहिनि ऐं उन्हनि जा ख़्यालात मालूम कंदासीं त हू हिन वक़्तु ताज़ी सूरत हाल में हू छा ॿुधाइनि था पाकिस्तान ऐं सिंध जे माण्हुनि खे। साईं छा हाल आहे? सिहत कीअं आहे साईं? हाणे अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो करम। कॉलेज जी आज़ादु लाइफ, उनखां पोइ 8 साल जेल ऐं उनखां पोइ ही कमकशूं, इन समूरे अरसे में तव्हां ज़िंदगीअ जे पेचीदगियुनि खे कीअं महसूसु कयो आहे? ज़िंदगी जेका आहे तूं जेतिरो माण्हू सफ़र थो करे, चवंदा आहिनि त क़बर तोड़ी बि माण्हू सिखे थो, त कॉन्स्टेंट हिकिड़ो सिखण जो, हिकिड़ो इम्प्रूव करण जो कशमकश आहे ऐं रोज़ पियो नई ॻाल्हियूं सिखां। आई एम अ स्टूडेंट ऑफ लाइफ। डे टू डे जा साईं जेके टेंशन उहे तव्हांजे सिहत ते असरु विझनि था? हा, हे त इम्पॉसिबल आहे, माण्हू चए त असरु नथो थिए, थोरो असरु थिए थो, पर पोइ माण्हू पंहिंजे कॉलेज खां फ़ाइदो वठंदे ऐं पंहिंजे तबियत खां फ़ाइदो वठंदे उनखे ओवरकम करे थो। बेवकूफ़ माण्हू आहे जंहिंखे डपु न आहे या डपु न आहे या तकलीफ़ न आहे। बाक़ी त इंसान आहे, असीं त तव्हां कमज़ोर, आऊं पाण खे कमज़ोर माण्हू थो सम्झां, कमज़ोर इंसान थो सम्झां। साईं 8 सालनि जे रिघे क़ैद खां पोइ जॾहिं तव्हां पंहिंजी घरवारी बेगम बेनज़ीर भुट्टो साहिबा सां मिलिया त तव्हांजी उन वक़्तु फीलिंग्स छा हुयूं? छा तव्हां महसूसु कयो? ऐं तव्हांखे अर्ज़ु कयां त फीलिंग्स त हिकिड़ी सम्झो त हिकिड़ो पंछी जे तव्हां हुनखे झले वठो, आज़ादु पंछी खे तव्हां कैद करे छॾियो पिंजरे में ऐं पोइ हू पिंजरे मां निकिरी वञे ऐं वञी घोंसले ते पंहिंजे पहुची वञे, उहो फीलिंग्स आहिनि जेके डिस्क्राइबेबल न आहिनि, जेको माण्हू अल्फाज़ में बयानु नथो करे सघे। छा साईं इहे सिंध जे माण्हुनि में हिकिड़ी थोरो हू आहे त बेनज़ीर साहिबा सां जेका तव्हांजी शादी थी इहा कीअं थी ऐं इहो जेको पहिरियों कॉन्टेक्ट कीअं थियो? छो त माण्हू तव्हांजे ज़िंदगीअ में तमामु घणो घणो इंट्रस्ट वठनि था ऐं जेकॾहिं तव्हां उनखे ॿुधाईंदा त तमामु घणी सिंध जा माण्हू ऐं पाकिस्तान जा माण्हू ख़ुशी महसूसु कंदा। ऐं अर्ज़ु कयां त हालांकि तो घणी दफ़ा छपी चुको आहे, पर तव्हांजो छो जो मीडियम न हुआ त वरी रिपीट था कयूं। इहो टोटली अरेंज मैरिज हुई ऐं बाबा ऐं भुट्टे साहिब जी जेका भेण जन्नत नसीब करे आंटी मन्ना चवंदासीं, गुज़ारे विया आहिनि हाणे, हुननि अरेंज कई। पर ईअं त भुट्टे साहिब सां असांजी छो जो मुंहिंजी मदर जेका आहे उहा ख़ान बहादुर हसन अली नंदी जे ख़ानदान मां आहे, त हुननि जी ऐं भुट्टे ख़ानदान जी हुन अफ़ंदनि जे करे माइटी बि आहे। जेको भुट्टे साहिब जो वॾो हो, हुनजी घरवारी जेका आहे हू मुंहिंजी वाला जी फुफड़ आहे। त इहा माइटी पंहिंजी जाइ ते, पर बेसिकली अरेंज मैरिज हुई, जेको गुज़ारे वई आंटी मना हुन अरेंज कराई। हिकिड़ो साईं तासुर इहो रहियो जेको शायदि हिन वक़्तु थोरो घटि थी वियो आहे त इन शादी में को ॻुझनि किन हथनि जो या इदारनि जो हथु हो, इन जे बारे में तव्हां माना साफ़ माण्हुनि खे छा ॿुधाईंदा? सिंध जे माण्हुनि पुछो था, तंहिंजे करे तव्हांखे जवाबु ॾियो, ॿियो पुछे हा त इहो न ॾियां, सम्झो, छो जो इहो त पंहिंजी सोच जी अकासी थो करे हर कंहिंजी। सवाइ त जंहिं ज़माने में मूं रिश्तो घुरियो तंहिं ज़माने में बीबी साहिबा पावर में त कान, ऐं न के पावर जहिड़ो हो, मोहम्मद ख़ान जुने जो बि जहिड़ो हो, माना पॉसिबिलिटी हुई जा मरी वञे, जेको पॉसिबिलिटी कान हुई, हुन ज़माने में त सोच ई कान हुई, ऐं मरी बि त बि मोहम्मद ख़ान वेठो, मुस्लिम लीग जी हुकूमत वेठी, हू त कुदरतन हिकिड़ो निशानियो थियो, हिकिड़ो हालात ठही आया जंहिंमें हुन पहिरें कढियो पंहिंजे प्राइम मिनिस्टर खे, अनाउंस कई इलेक्शन, ऐं पोइ पाण गुज़ारे वियो। हीअ त अलाह जे तरफ़ां हिकिड़ी दात जेके चइबी आहे उहा थी वई। हाणे साईं कुझु पंहिंजो सियासी हवाले सां कुझु सवालात कंदासीं। तव्हां साईं जॾहिं 8 साल अॻु में जेल विया, उनखां पोइ वरी आज़ादु थिया, त उन वक़्त जी सियासी सूरत हाल, ख़ासि तौरु एस्टेब्लिशमेंट ऐं अवामी ताक़तुनि जे विच बैलेंस ऑफ पावर, ऐं हिन वक़्त जी सूरत हाल में तव्हांखे कहिड़ो फ़र्क़ु थो नज़र अचे? का चेंज आई आहे या उहो ई स्टेटस को आहे या उन में छा सूरत हाल आहे? चेंज हिन करे आई आहे जो तव्हां सोचो त 88 खां जीअं ज़िया मरी वियो, तीअं कोशिशि पे कई इस्टेब्लिशमेंट वरी में अचण जे लाइ। पोइ हिन में जेतिरा बि
एस्टेब्लिशमेंट जा गुज़रिया आहिनि दौर, हुननि पंहिंजी गवर्नमेंट ठाराई। हद त हिकिड़ो इंटेलिजेंस जो एक्स चीफ जेको आहे ऑन रिकॉर्ड आहे त मूं IGI ठाराई, हुनजो एडमिटेड पोज़ीशन्स आहिनि। हुननि त बाबा 88 में असां 50-60 सीटनि ते धांधली कराई। आउं सम्झां थो हिकिड़े नज़र सां तव्हां ॾिसंदो त इस्टेब्लिशमेंट जेका आहे तमामु हाणे साफ़ ज़ाहिर थी वई आहे। पहिरें जॾहिं 90 जी इलेक्शन इन्हनि असांखां रिग कई ऐं ॿी बयानु ॾिनो, मोहतरमा बयानु ॾिनो त मुंहिंजी इलेक्शन जेका आहे मूंखां चोरी थी वई आहे, मुंहिंजो मैंडेट मूंखां चोरी थियो कयो वियो आहे, त असां रुगो पीपल्स पार्टी वारनि जी ॻाल्हि एडमिट पे कई, मञी पे। पर हुन ॾींहं खां अॼु को ॾींहुं तव्हां ॾिसो त बचे खां पुछंदो चवंदा त बाबा इस्टेब्लिशमेंट पावर। तव्हां लास्ट इंटरव्यू में चयो हो त इन ॻाल्हि जो स्वादा नथो थिए त इस्टेब्लिशमेंट असांखां खटी, पर हिन वक़्तु ताईं पोज़ीशन त इहा थी त इस्टेब्लिशमेंट ॼण त हक़ीक़त बणिजी चुकी आहे। उहो जंहिंखे वणे थो उहो पंहिंजे जेको आहे एस्टेब्लिशन करे हलाइनि था। आख़िर इहा सूरत तव्हांजे ख़्याल में केसि ताईं हलंदी? साईं तव्हांखे अर्ज़ु कयां, स्ट्रगल में टाइम लिमिट न थींदी आहे। स्ट्रगल को 3 साल जो PhD जो कोर्स कोन्हे जेको तव्हां 3 सालनि में कंप्लीट कई ऐं ख़तमु थी वई। आउं त सम्झां थो त जंहिं शइ जी कंटिन्यूटी न आहे, तव्हां काइनात में शइ ॾिसी छॾियो, काइनात में आहे उनजी कंटिन्यूटी न आहे, एग्ज़िस्ट नथी करे। मुंहिंजी सोच जे मुताबिक़, तव्हां एग्री कयो या डिसएग्री कयो, तव्हां सोचो जे तव्हां का प्रॉपर्टी एक्वायर कयो था, औलाद न आहे त हुन प्रॉपर्टी को हैसियत न आहे तव्हांजे लाइ। त ईअं ई इस्टेब्लिशमेंट जो फेज़िस ज़रूरु आहिनि, कंटिन्यूटी न आहे। ऐं ख़ासि करे आउं तव्हांखे अर्ज़ु कयां त माण्हू इन ॻाल्हि ते सोचनि। ऐं चवां थो त जेको जियो पॉलिटिकल सिचुएशन आहे इहो असांजे एडवांटेज में आहे। जेके असांजो मैनिफेस्टो आहे, जेकी असांजी थॉट प्रोसेस आहे, सिविल लिबर्टीज़ ऐं सिविल सोसाइटी जी असांजी जदोजहद आहे, उहा अॻिते वधे पई। पोइ इहो ज़रूरी न आहे त केरु पियो वधाए। असांखे त जॾहिं मुल्क जी सियासत करणी आहे त असांखे हिकिड़े डायरेक्शन में खणी वञिणो आहे। उहो ॿाहिरि रही बि अंदरि रही बि ॿई कम थी सघनि था। त हिन जे करे आउं सम्झां थो इस्टेब्लिशमेंट खटे कान पई, हले पई। मजबूरी आहे इस्टेब्लिशमेंट जी जो उहो जेको पीपल्स पार्टी जी पॉलिसी हुयूं, जीअं सम्झो त इंडिया फ्रेंडली पॉलिसी आहे। हाणे जॾहिं शिमला में भुट्टे साहब इहा पॉलिसी शुरू कई, इस्टेब्लिशमेंट हुनखे पंहिंजे दौर में करणु न ॾिनो। वरी बीबी साहिबा आयूं 88 में त राजीव गांधी आयो, हिननि एक्सेप्ट न कई, पाण असांखे सिक्योरिटी रिस्क चयूं, हाणे पाण मुड़ुसु कंदा। त हिकिड़ी कामयाबी आहे न, हिकिड़ी पीपल्स पार्टी जी सोच जी ऐं पीपल्स पार्टी जी पॉलिसी जी हिकिड़ी कामयाबी आहे। पोइ ज़रूरी थोरी आहे त मुंहिंजे हथां थिए, तव्हांजे हथां में आउं को कमु करायां त बि भली ॻाल्हि आहे न। सही। हिन में हाणे त तव्हांजे वीहनि मुताबिक़ आख़िर रुगो पीपल्स पार्टी जी ॻाल्हि न आहे, जेके अवामी ॿियूं बि धुरियूं आहिनि, ज़ाहिर हीअ जेका आहे सा ओवर पावर थियणु इस्टेब्लिशमेंट जे मथां, हिन में तव्हांजे ख़्याल में अञा घणो टाइम लॻंदो या कीअं हिनखे तव्हां? टाइम जी अक्सर तव्हांखे करेक्ट कोन करे सघंदुसि, न कंदुसि अॻकथी, पर आउं इहो ज़रूरु ॿुधाईंदुसि इस्टेब्लिशमेंट पंहिंजे लास्ट लेग ते आहे। लास्ट लेग आहे इस्टेब्लिशमेंट जो, छो जो एतिरी एक्सपोज थी चुकी आहे। हिन दफ़ा जॾहिं इस्टेब्लिशमेंट वेंदी घर त पोइ वरी मोटी सघंदी। लास्ट स्ट्रगल आहे। ॾाढो साईं। उनखां पोइ साईं आहे त अवां कराची जे भेट में लाहौर एयरपोर्ट जो फ़ैसिलो मतिलबु छाजे करे कयो? साॻी सोच खे वधाईंदे माण्हुनि जी इहा सोच आहे त इस्टेब्लिशमेंट हले ई पंजाब मां थी, पोइ घर कजे न दुश्मन जे। उनखां पोइ साईं इहा प्रेसिडेंट मुशर्रफ साहब हमेशह खां इहो चवंदो रहियो आहे त बेनज़ीर ऐं बेनज़ीर साहिबा ऐं नवाज़ शरीफ़ खे अचणु न ॾिबो ऐं उनखे सियासत मां आउट कयो। जेकॾहिं हू इहो फ़ैसिलो थिए थो ऐं सुभाणे तव्हांखे चवनि था त तव्हां प्राइम मिनिस्टर थियो या मतिलबु का अहिड़ी सिचुएशन बणिजी थी अचे त छा तव्हां उहा ॻाल्हि क़बूल कंदा या उनखे तव्हां कीअं उन सां कंदा? आउं तव्हांखे चवां त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी पोज़ीशन वाज़ह आहे त असां वटि प्राइम मिनिस्टरशिप जो हिकिड़ो कैंडिडेट आहे, उहो बीबी साहिबा आहिनि। ॿियो सेकेंड कैंडिडेट असां वटि आहे ई कान। ऐं सवाल इहो आहे त माण्हू त अलाए छा थो चाहे। ऐं इहा जेका गेम आहे कोई पुराणी गेम आहे, नई गेम आहे। इहो 60-70s खां शुरू थियल आहे। भुट्टे साहिब जी हुकूमत लाथऊं तॾहिं बि इहो चयो त माइनस
ज़ुल्फ़िकार अली भुट्टा साहब केरु ॿियो थी वञे पार्टी में, जंहिं ते घणा ई हुन ज़माने जा लीडर जेके आहिनि हू भाड़ी थी हिन आछ में। हीअ आछ जेका एस्टेब्लिशमेंट जी 50 प्राइम मिनिस्टर करे चुकी आहे स्टोरी, ऐं हाणे बि ॾिसो त 2 सालनि में 3 त करे चुकी आहे, चौथे जी तयारी। तव्हांजी साईं हिन सिचुएशन में साफ़ ऐं चिटी राय कालाबाग डैम जे बारे में छा आहे? छा वाकई आहे सिंध जे लाइ नुक़सानकार आहे, इहो हिकिड़ो जस्ट पॉलिटिकल इशू थी वियो आहे? ऐं सम्झां थो त वॾा डैम जेके आहिनि हू इन्वायरमेंटली फ्रेंडली न आहिनि, ऐं वॾा डैम जेके मुल्क जे फ़ाइदे में न आहिनि। हा, हिन पॉइंट खे तूर जेको आहे हू सिंध में आहे, छो जो सिंध असीं जीअं चवंदा आहिनि न टेल में आहियूं, टेल वारो ज़मीनदार सदाईं दाह कंदो आहे, तंहिंजे करे असांखे पाणी जी वधीक क़दुरु आहे, छो जो पाणी पहुचे घटि थो। कुझु त डिस्ट्रीब्यूशन सिस्टम्स जो प्रॉब्लम आहे, डिस्ट्रीब्यूशन सिस्टम असां वटि तबाह थी चुको आहे, हर इंस्टीट्यूशन सिंध में तबाह थी चुको आहे। अहिड़ा इनकॉम्पिटेंट अचनि था, पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ ई ठाहिनि था हिकिड़ो जोड़ वॾेरनि जो, त हू अहिड़ा कॉम्पिटेंट हूंदा आहिनि जो सफ़ा खानो ख़राबु करे था वञनि सिस्टम जो। बनस्बत पंजाब एतिरो हुते जो जेको इस्टेब्लिशमेंट आहे, हुते जी जेका ब्यूरोक्रेसी आहे उहा तमामु घणी कॉम्पिटेंट आहे, त असांखे डिस्ट्रीब्यूशन सिस्टम्स में लॉसिस घणा आहिनि, हुन जे करे पाणी विञायो थो वञे। ॿियो सवाल इहो आहे, नंढा डैम्स त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ऐं गॾोगॾु मुस्लिम लीग नवाज़ जी पॉलिसी आहे। मुस्लिम लीग नवाज़ ऑन रिकॉर्ड आहे त कालाबाग डैम जेको आहे उहो न आहे ठाहिणो, त मां नथो सम्झां त कालाबाग डैम जे लाइ का फंडिंग बि मिली सघे, सम्झो था तव्हां, छो जो 2 सूबा जेके आहिनि उन्हनि खे आउट राइटली असेंबलीज़ रिजेक्ट करे चुकी आहे। त आउं नथो सम्झां ही जेको माण्हू डिवाइड एंड रूल जेको चइबो आहे, हुन जे लाइ हिकिड़ो शोशो आहे जेको हले पियो। वॾनि डैम्स जे करे न एनवायरमेंट हर उहो जेको आहे एग्जैक्टली बि शायदि इन बेसिस ते फंडिंग न करे, त तव्हांजो यानी कि इहो ई राय आहे त प्रैक्टिकली इहा न ठहंदी कान। अच्छा साईं, हाणे बलोचिस्तान में ताज़ो ई हिकु मार्टर कुझु वसाया विया, जंहिंमें कैविलिटीज़ बि थियूं, जॾहिं उन वक़्तु उते इहो प्रोसेस थी रहियो हो, त तव्हांजी फीलिंग्स छा हुयूं? असां सदाईं कंडेम कयो आहे, कंहिं बि ऑपरेशन खे असां सदाईं कंडेम कयो आहे, ऐं इहो सिस्टम ई जेको आहे सम्झो त इस्टेब्लिशमेंट जो जेको आहे बाक़ियात जेके आहिनि हू सरदारी सिस्टम त भुट्टे साहब 76 में ख़तमु करे छॾियो या 75 मूंखे हाणे यादि न आहे, त उहो सिस्टम ख़तमु थी चुको। पर ज़रूरी ॻाल्हि आहे, बलूचिस्तान में हिकिड़ी एहसास महरूमियत आहे जेको तूल ॾिए थी ऑपरेशन कॉन्सेप्ट खे, तंहिंजे करे असीं चऊं था त री इलेक्शन थियणु खपे, ऐं आवाम जॾहिं आवाम सां ॻाल्हाईंदी त उहो ॿी ज़बान आहे, जेको इस्टेब्लिशमेंट आवाम सां ॻाल्हाए थी हुनजी ॿी ज़बान आहे। त पाकिस्तान खे बचाइण जे लाइ असीं चऊं था इहो फॉल्ट लाइन्स आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इहो पॉलिटिकल हालात जेके आहिनि, मुल्क ठहनि पिया, मुल्क बिगड़नि पिया, अॼुकल्ह इहो दौरु अहिड़ो अची वियो आहे। वर्ल्ड इस्टेब्लिशमेंट जेका आहे हाणे पंहिंजो इंट्रस्ट तमामु अॻिते वरी थी, हुन में इट इज़ पॉसिबल जेको तव्हांजा फॉल्ट लाइन्स आहिनि हुननि खे इस्तेमालु कजनि तव्हांजे ख़िलाफ़ु। तंहिंजे करे असीं ॿाहिरां चई चुका आहियूं अबा तयारु थियो, अकुल कयो, इहो जेको आहे मैंडेट सां तव्हां रांदि था रहो, माण्हुनि जे फीलिंग्स सां रांदि था रहो, माण्हुनि जे हिकिड़े आबरू सां तव्हां रांदि था रहो, इहो छॾे ॾियो। हिन जो बिटर एक्सपीरियंस तव्हांखे ईस्ट पाकिस्तान में थी चुको आहे। फ़ौजियूं माण्हुनि सां नथियूं विड़ी सघनि, फ़ौजियुनि जी सोच आहे त माण्हुनि सां विड़ी सघनि थियूं, नथा विड़ी सघनि। हाणे रीसेंट हिस्ट्री में तव्हां ॾिसो त सेंट्रल एशिया में छा पियो थिए, डिक्टेटर्स जेके आहिनि भॼनि। बलोचिस्तान जो मसइलो साईं बार बार यानी कि उभरे थो, कुझु मतिलबु हिकिड़ो दफ़ो उभरे थो, वरी उहो थधो थी वञे, वरी उभरे थो। आख़िर तव्हांजे नज़र में इन जो मुस्तक़िल हल छा आहे, छा थियणु खपे? मुस्तक़िल हल त माण्हुनि जी उमंगनि ते न, जेका बलूचिस्तान जी आवाम आहे हुनजी जेके राइट्स आहिनि या जेके हुननि जी सोचियूं आहिनि उन्हनि खे इनकॉपरेट करे तव्हां पॉलिसी ठाहींदो, तॾहिं हल परमानेंट सोल्यूशन निकिरंदो। हिन जे बारे में बाक़ाइदे सीरियसली वेही ऐं हुननि खे गॾु वठी, हुननि आवाम जा जेके लीडर आहिनि, जेके पंहिंजा माण्हू आहिनि, ऐं आउं तव्हांखे अर्ज़ु कयां त हीअ जेके प्रेज़ेंट सिचुएशन आहे
पार्लियामेंट जी बलूचिस्तान में इहा बि इस्टेब्लिशमेंट जी ठहियल आहे। त हिकिड़ो अजीब माहौल आहे जिते विड़े बि इस्टेब्लिशमेंट थी, ठाहे बि इस्टेब्लिशमेंट थी। त टोटली एलिनेशन आहे माण्हू जी इन सॼे सिस्टम सां। गवर्नमेंट इन में सीरियस न आहे इन इशू खे फ़िलहाल हल करण शॉर्ट जे लाइ। साइटेड आहे, गवर्नमेंट शॉर्ट साइटेड आहे Short-sighted। ऐं टाइम पे गेन करे। सिंध जे अंदरि साईं हैदराबाद ज़िलो टोड़ियो वियो आहे, जंहिंजी पाकिस्तान पीपल्स पार्टी तमामु सख़्तु मुखालफ़त कई आहे ऐं एहतजाज बि कयो आहे। जेकॾहिं तव्हांजी गवर्नमेंट सुभाणे अचे त छा उहा इहो फ़ैसिलो रिवर्स कंदी? आउं बिल्कुलु सम्झां थो त पीपल्स पार्टी जेके बि पॉलिसियूं आहिनि, जेके बि असां इशूज़ खणूं था, उहे सभु इशूज़ जेके आहिनि असीं कंप्लीट कंदासीं जॾहिं बि असांखे मौक़ो मिलियो। पाकिस्तान ऐं सिंध अंदरि जेको आहे सो केतिरा ई पीपीए जा अहिड़ा तक हुआ कि उनजा माना पका तक हूंदा हुआ। उन ते हाणे ॿियूं पार्टी जेके आहिनि से ग़ालिब पइजी वियूं आहिनि ऐं अवाम सां उन्हनि जो बहरहाल क्लोज़ कॉन्टेक्ट बि आहे ऐं ॾाढो मुश्किल थो लॻे त पीपल्स पार्टी उहे हासिलु करे सघे। तव्हां वटि कहिड़ी प्लानिंग आहे? तव्हां जंहिंजे वसीले वरी इहे पंहिंजा रवायती तक जीअं ठटो आहे ऐं कुझु शिकार आहे, नवाब शाह में बि कुझु आहिनि, हीअ पंहिंजो जत वारनि जा साईं जेके आहिनि नौशेर फिरोज़ में, हा नौशेर फिरोज़ में, त उन्हनि जे लाइ छा पीपल्स पार्टी वटि प्लानिंग आहे? तव्हांखे अर्ज़ु कयां त अगेन तव्हां रिसर्च कयो। 85 में पीपल्स पार्टी केतिरियूं खटियूं सीटूं बैकआउट कयोसीं। पोइ हुनखां पोइ 86 में थी डिस्ट्रिक्ट काउंसिल इलेक्शन्स, त रुगो हिकिड़ी सीट खटीसीं सॼे सिंध। त ही इस्टेब्लिशमेंट जी तरीक़ा आहिनि ऐं हीअ इन्हनि जूं जेके जेके हिननि जा अक्स आहिनि, हिननि शैडोज़ आहिनि जेके तव्हांखे फ़िलहालु लीडर ॾिसण में अचनि था त असांजा खणी विया आहिनि, त खणी विया आहिनि नौशेर फिरोज़ खणी विया आहिनि गोलियुनि सां, नौशेर फिरोज़ खणी विया आहिनि लाशुनि ते ज़ोरी पुलिस ज़ोर सां। इहो पुलिस त हटायो त मुंहिंजो वर्कर न खटे, ॿियो केरु खटे? साईं पर ठटे में त ॾिठो वियो आहे त उते त माण्हू जेके हिन वक़्तु आहिनि MNM बि उन्हनि सां ॾाढो माना ख़ुशि आहिनि। तव्हांजी सोच आहे, मुंहिंजी सोच इहा न आहे। ऐं सवाल इहो आहे त हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे ग़रीब माण्हू आहिनि उते जा, कंहिं कमु वठण जे लाइ वेंदा हूंदा या ईंदा हूंदा, पर जॾहिं बि इंशाअल्लाह जीअं भुट्टो जो नारो लॻो इस्टेब्लिशमेंट कमज़ोर थी ऐं असां अची इलेक्शन में वरिता त ईअं भॼंदा जीअं। अच्छा साईं, हाणे जेके माण्हू PP पैट्रियाट में हलिया विया आहिनि या लोटा थिया आहिनि, छा जेको आहे सो तव्हां इन्हनि खे वरी वापसि पार्टी में खणंदा या इन्हनि जे लाइ छा प्रोग्राम आहे? जेकॾहिं अॼु चाहिनि था सवाल इहा त छो वठंदासीं? असां वटि इंडिविजुअल सियासत आहे। वोट पार्टी बैंक पार्टी जो आहे, वोट बैंक जेतिरो बि पार्टी जो आहे, पार्टी जे वोट सां उहे थिया आहिनि। पाण त उहो हिसाबु थींदो जेको हिकिड़ो सखर जे MNA जो थियो, जॾहिं हू पहिरें इलेक्शन पीपल्स पार्टी जे टिकट ते बीठो त हुन हिकिड़ी वॾी शख़्सियत खे शिकस्त ॾिनी ऐं पोइ वरी पाण बीठो 600 अलाए 900 वोट खईं। इहो त असांखे इन जी सोच ई न आहे। सुठो आहे डेड वुड निकितो आहे, नया पौधा हुते लॻंदा। तव्हां साईं पर्सनली इराक़ में अमरीकी मुदाख़लत ते को स्ट्रॉन्ग कॾहिं बि को चिटो स्टेटमेंट न आयो आहे, इन जो सबबु छा आहे? तव्हां कॾहिं सवाल पुछियो आहे? ॼण त साईं पुछियो आहे न, बहरहाल जे न पुछियो आहे हाणे जेको आहे सो सवाल इहो आहे पॉलिसी त हिकिड़ी जियो पॉलिटिकल सिचुएशन आहे। असां सदाईं पीपल्स पार्टी इस्लामी मुल्कनि में डेमोक्रेसी जी ॻाल्हि कई आहे ऐं डेमोक्रेटिक नॉर्म्स ते असां हलण वारा माण्हू आहियूं। असीं त ईअं ई कंहिं बि डिक्टेटर खे, चाहे सदाम हुजे या को ॿियो हुजे, हुनखे एक्सेप्ट करण जे लाइ त तयारु न आहियूं। सदाम को डेमोक्रेट त कोन हो, त असीं इराक़ में डेमोक्रेसी खे सपोर्ट था कयूं ऐं जिते बि दुनिया में डेमोक्रेसी अचे थी असीं सम्झूं था त उहा असांजी गॾियल हिकिड़ी स्ट्रगल जो हिसो आहे ऐं असीं जमहूरियत जे नाते सां सॼी दुनिया सां ॿधल आहियूं, जमहूरी ताक़त सां ॿधल आहियूं। यानी तव्हां इराक़ में अमरीकी एक्शन जी हिमायत कयो था त उहो सही थियो? तव्हां चओ था, आउं नथो चवां। पीपल्स पार्टीअ वटि पाकिस्तान खे सही जमहूरी रस्ते ते आणणु ऐं उन जे माण्हुनि जा जेके बुनियादी मसइला उन्हनि खे हल करण लाइ कहिड़ो नओं फार्मूलो आहे? पुराणियूं ॻाल्हियूं त थींदियूं रहियूं, हिन वक़्तु छा का नई सोच, को नई स्ट्रेटजी आहे? नई स्ट्रेटजी इहा आहे त तव्हांखे मूं अर्ज़ु कयो त फ़िलहालु जेके दुनिया में डेमोक्रेसी जी ॻाल्हि हले पई, हाणे तव्हां ॾिसो त कुवैत जे अमीर चयो आहे
त बिना जमहूरियत जे फ्यूचर मुल्कनि जो न आहे। त असां त सम्झूं था त इहो वॾो ऑपॉर्चून मोमेंट आहे ऐं असीं बेनज़ीर साहिबा जी क़यादत में, बीबी साहिबा जी क़यादत में, मोहतरमा जी क़यादत में डेमोक्रेटिक परचम खणी जिते बि वेंदासीं असांखे ॿीणी मोट मिलंदी जेका पहिरें मिलंदी हुई। पहिरें 88 में बीबी साहिबा खे $4.2 बिलियन जी, $4.3 बिलियन जी एड मिली, F-16 मिलिया जेके हाणे हिननि अलाए कहिड़ा कहिड़ा शर्तूं मञी पोइ वरितियूं आहिनि। त हमेशह जॾहिं बि पीपुल्स पार्टी आई आहे त वर्ल्ड इंट्रस्ट वधी वेंदो आहे पाकिस्तान में। एतिरी इन्वेस्टमेंट ईंदी आहे, तव्हां सोचो त पावर पॉलिसीज़ में असांजी तक़रीबन $8 to 9 बिलियन हुन ज़माने में इन्वेस्ट थिया, जेके अॼु तोड़ी तव्हां वटि $500 मिलियन बि इन्वेस्ट न थी सघिया आहिनि असांजी हुकूमतनि खां पोइ। तव्हां हिकिड़ो बि मेगावाट ऐड न करे सघिया आहियो, हालांकि तव्हांखे ख़बर आहे त नेक्स्ट ईयर तव्हां वटि पावर कट्स थियण वारा आहिनि। हुनजे बावजूदि तव्हां हिकिड़ो मेगावाट, असां त 7,000 मेगावाट आणे ॾिनो पाकिस्तान खे, हिकिड़ो मेगावाट नथा वधाए सघनि। तव्हां सोचो त सही, एतिरा कॉम्पिटेंट पाण खे चवनि था। बाक़ी इहो चवनि त जी फॉरेक्स वधी वियो आहे या स्टॉक एक्सचेंज वधी वई आहे, इहो त को हल कोन्हे। स्टॉक एक्सचेंज जेको आहे को बैरोमीटर कोन्हे। कल हफ़्तो थियो आहे त स्टॉक एक्सचेंज जेको 3 ट्रिलियन रुपीज़ जो नुक़सानु कयो आहे, माण्हू लुटिजी विया आहिनि, हिकिड़ी स्पेकुलेशन पई हले। ऐं जेको फॉरेक्स रिज़र्व आहे हू जेको आहे हिकिड़ो जियो पोलिटिकल सिचुएशन आहे जंहिंमें तव्हांजा लोन्स जेके आहिनि रीशेड्यूल थिया आहिनि, जंहिंमें माण्हुनि खे ॿाहिरि हवाले मां पैसा मोकिले नथा सघनि त बैंकुनि जे ज़रिए मोकिले पवनि, हुननि जो रिज़ल्ट आहे। ॿियो तव्हां 50% तव्हां बोरोइंग कई आहे मार्केट मां, तव्हां स्टेट बैंक बाक़ाइदा डॉलर्स परचेस कया आहिनि, ब्लैक मार्केट डॉलर्स। पहिरियों कंहिं पुछियो हिन खां वञे कि डॉलर्स जेके तव्हां मार्केट मां परचेस कयो अचनि कीअं था? तव्हां वटि को मैन्युफैक्चरिंग त कान्हे। जेके बि एक्सपोर्ट रीफाइनेंस में या एक्सपोर्ट में डॉलर्स अचनि था उहो त सिधा स्टेट बैंक में अचनि था। पोइ स्टेट बैंक किथां थी वठे वञी डॉलर्स मार्केट मां? हुन कहिड़ी इहा ताक़त आहे जेको मार्केट में आहे जंहिंमें डॉलर्स प्रिंट पई करे, या किथां था अचनि हुन डॉलर्स, या हुननि जेको पर्सनल एक्सचेंज आहे? त हिन सभु हटकरनि सां इकॉनमी खे हिकिड़ो जो चवनि था आहिनि कॉस्मिक व्यू वेठा आहिनि। हिन इहो को में का बि डेप्थ न आहे इकॉनमी में। असां वटि जॾहिं बि ग्रोथ थी आहे त हमेशह रियल ग्रोथ थी आहे जॾहिं बि पीपल्स पार्टी हुकूमत में रही आहे। तव्हांखे ख़बर आहे त अॻे बि असां हज़ार नौकरियूं ॾिनियूं, इंशाल्लाह वरी ॾींदासीं। पहिरियों त इहो कंदासीं जेके नौकरियूं हिननि असां कढिया आहिनि माण्हू, हुननि खे यकदमि वरी बहाल कंदासीं इंशाल्लाह। पीपल्स पार्टी सदाईं सवाइ पीपल्स पार्टी जे कॾहिं इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स ठाहिया आहिनि? हीअ जेको ग्वादर पोर्ट जी ॻाल्हि था कयूं, ग्वादर फिश हार्बर कंहिं ठाहियो? हाईवे कंहिंजो प्लान हो? इहे सभु पीपल्स पार्टी जा प्लान आहिनि जेके हीअ वरी इम्प्लीमेंट करे वरी चवनि था त असांजा प्लान आहिनि। ऐं हुन में हिननि हीअ त रुॻो स्पेकुलेशन कराइनि था। बि इहो साईं, इहो त डेमोक्रेसीअ जे करे पंहिंजो जनरली हिकिड़ो इकॉनमी ग्रो करे थी, पर पीपल्स पार्टीअ वटि स्पेसिफिक प्लानिंग छा आहे? हा, स्पेसिफिक प्लानिंग आहे। वी हैव असांजे मैनिफेस्टो में प्राइवेट पार्टनरशिप आहे, माण्हुनि सां पॉलिसी आहे, ऐं गॾोगॾु जेका आहे इंडस्ट्रियलाइजेशन पॉलिसी आहे। असां वटि सॉफ्टवेयर जी पॉलिसी आहे जेका असीं पहिरें मुकमल न करे सघियासीं, हिननि खां हली असां पावर पॉलिसी खे वधाइण जो असांजो इरादो आहे। असांखे इंटरनेशनल फाइनेंस खे, इंटरनेशनल जेको पाकिस्तान खे असीं हब था ठाहिणु चाहियूं, ख़ासि करे सिंध में हिकिड़ो हब था ठाहिणु चाहियूं। छो सोचो त हिकिड़ो साउथ एशिया खे, ईस्ट एशिया खे 60% या 40% चाइना जो हिकिड़ो हिसो आहे जेको तव्हां चाइना पाण रीच नथो करे सघो, तव्हां खां रीचेबल आहे। जेका ॻाल्हियूं पिया कनि गैस पाइपलाइन जी, इहो फिज़िबिलिटी असांजे दौर में थी आहे। असांजी ओरिजिनल पॉलिसी असांजी हुई त बिल्कुलु पावर फ्रॉम द बॉर्डरिंग स्टेट्स, एनर्जी फ्रॉम द बॉर्डरिंग स्टेट, ट्रांजिट पोर्ट तव्हांजी इंडस्ट्रियल बेस जेका आहे, पेट्रो बेस जेका आहे, कन्वर्टेड टू गैस बेस, कॉस्ट डिक्लाइंस एंड इंडिया एज अ मार्केट। सभु पॉलिसीज़ असां वटि आहिनि। तव्हां वटि नंढनि सूबनि ऐं ख़ासि तरह सिंध जा प्रॉब्लम्स, ऐं छो त उते जी हालति काफ़ी वधी पई वञे, तमामु घणी पसमानदगी आहे, ऐं डे बाय डे पोइ थी थिए, त सिंध थोरे ॿियनि नंढनि सूबनि जे बारे में तव्हांजो छा प्रोग्राम आहे त तव्हां उन्हनि खे कीअं उन जा मसइला हल कंदा? तव्हांखे कर्ज़ु कयां त पहिरीं ॻाल्हि त असां जॾहिं बि पावर में अचूं था त इज़त नफ़्स ॾियूं था माण्हू खे।
जेको तमामु ज़रूरी आहे। माण्हू बुख मरी सघे थो, इज़त नफ़्स में नथो मरी सघे, रही सघे। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त असां सदाईं प्रोग्रेस कई आहे। जेको सिंध खे इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स मिलंदा आहिनि जॾहिं पीपल्स पार्टी हुकूमत में हूंदी आहे तॾहिं कॾहिं कंहिं दौर में न मिलिया आहिनि। फ़ाइदा ज़रूरु थींदा आहिनि ॿियनि दौरनि में। बलूचिस्तान में जेके असां प्रोजेक्ट्स ठाहिया आहिनि कॾहिं कंहिं कोन ठाहिया आहिनि। जेके असां नुहाली टनल्स ऐं जेके टनल्स असां फ्रंटियर्स में ठाहिया आहिनि या ठाहिण जा इरादा हुआ जेके अॼु कंप्लीट थी विया आहिनि, उहे कॾहिं कंहिं बि दौर में न थिया आहिनि। त असांजो त रिकॉर्ड, तव्हां छा था सम्झो, छो माण्हू असां सां आहिनि? आफ्टर ऑल माण्हुनि खे कुझु मिले थो, वोट मिले थी तॾहिं त माण्हू असां सां आहिनि। न त असांखे पावर में आए त 8 साल थी विया। अॼु बि बीवी साहिबा दुबई में वेठी आहे, ऐं जेल में वेठो आहियां, पोइ बि असीं छो था इलेक्शन खटूं? बावजूदि हिनजे जो हिस्टोरिकल धांधली थिए थी। नया नया जेके फॉर्मूला ऐं नया नया साइंटिफिक वेज़ कढिया था वञनि, डिग्री ड्रामा कढिया था वञनि धांधली करण जे लाइ। हुनजे बावजूदि पीपल्स पार्टी सॼे पाकिस्तान में छो थी खटे? सम्झो न, इहो त कोन्हे त आसिफ़ज़ादारी अहिड़ो सुहिणो आहे। सवाल इहो आहे त पार्टी खे वोट बैंक हिन जे करे आहे जो पार्टी कमु थी करे, ऐं इहो ग़रीब अवाम जी उमंगनि ते उतरे थी, तॾहिं ग़रीब जो साथ आहे असां सां, सरमाएदार जो साथ असां सां आहे कोन। आसिफ़ साहब, तव्हां ताज़ो हिकिड़े इंटरव्यू में इज़हार कयो आहे त तव्हां पीर साहब बागारे ऐं MQM सां बि ठहण जे लाइ वेहण लाइ तयारु आहियो, जॾहिं त इहा ॻाल्हि साफ़ ज़ाहिर आहे त इहे ॿई धुरियूं जेके आहिनि से प्रो इस्टेब्लिशमेंट आहिनि। हाणे जेकॾहिं प्रो इस्टेब्लिशमेंट सां जेकॾहिं एतिरो वेझो वञिजे थो त छा इन में इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ु जेका जंग आहे उनखे नुक़सानु न पहुचंदो? न, उनखे फ़ाइदो पहुचंदो न। जे इस्टेब्लिशमेंट जी ताक़त जेका हुननि जी आहे उहो तव्हां ॾे अची थी वञे, तव्हांजी ताक़त थी वञे, त पोइ इस्टेब्लिशमेंट बिना ताक़त जी रहिजी थी वञे या तव्हां रहिजी था वञो। तव्हां पंहिंजी ताक़त वधायो था, घटायो था। ऐं डेमोक्रेसी में जॾहिं डेमोक्रेटिक फॉर्म ते असीं बीठा आहियूं, जेको बि वोट बैंक जंहिं वटि बि आहे हुन सां डायलॉग त ज़रूरी आहे। हू साईं इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ को कमु कंदा ई कोन। इहो तव्हांजी सोच आहे। असीं उमेद में आहियूं त हुन उमेद आहे त असांखे सदाईं उमेद आहे। अच्छा साईं 1988 में पीपल्स पार्टी कंप्रोमाइज़ करे इक़्तिदार वरितो, ऐं हिन दफ़े आउं एग्री न कंदुसि। सुवाल त आहे त साईं, तव्हां एग्री भली न कयो। 88 में कंप्रोमाइज़ करे इक़्तिदार वरितो, ऐं हिन वक़्तु बि जेके ॻाल्हियूं ॿुधण में अचनि थियूं, जेका आम राय आहे त कंप्रोमाइज़ पियो थिए ऐं उनजे तहत जेको आहे सो माना पीपल्स पार्टीअ खे फैसिलिटीज़ मिलंदियूं, त जेकॾहिं इहो कंप्रोमाइज़ कयो थो वञे त छा इहा एंटी इस्टेब्लिशमेंट जेका मूवमेंट आहे उनखे शिकस्त त न वठी वेंदो? छा तव्हांखे अर्ज़ु कयां, पहिरीं ॻाल्हि त 88 में असां कंहिं शर्त ते कॾहिं हुकूमत न वरिती आहे, न वठण जी असांखे ज़रूरत हुई। असांजी 1 सीट मेजॉरिटी हुई सिंगुलरली पीपल्स पार्टी जी। तव्हां अंग अखर कढी वठो, तव्हांखे ख़बर पवंदी त 1 वोट मेजॉरिटी असांजी विदाउट MQM, विदाउट अदर सपोर्ट हुई। जॾहिं हिकिड़ी पार्टी जंहिंखे हिकिड़ो सीट जी मेजॉरिटी आहे हुनखे ज़रूरत ई कान्हे। हीअ त हिननि डेली डाली पियो कयो ग़ुलाम इसाक़ ख़ान, ऐं ग़ुलाम इसाक़ ख़ान जो पास रिकॉर्ड जेको हुनखां न वाक़िफ़ आहे तक़रीबन सम्झो, ऐं हुन असांखे श्योरिटी ॾियारी त हू लॉ ते और कॉन्स्टिट्यूशन ते हलंदो। तंहिंजे करे असां हुनखे वोट ॾिनोसीं, न की कंहिंजे चवण ते। ऐं कंटिन्यूटी जी हिकिड़ी पॉलिसी बि हुई न। वर्ल्ड पावर्स बि जेको आहिनि हू कंफर्टेबल पिया फील कनि। अफ़गानिस्तान जो अञा सिलसिलो हलियो पिए, त शर्त कोन आहे, पर कंपल्शन्स इन द सेंस कंटिन्यूटी हिकिड़ी पॉलिटिकल पोज़ीशन हुई। इस्टेब्लिशमेंट सां साईं कंप्रोमाइज़ करण खां सवाइ छा ॿी बि का को रस्तो आहे जंहिंसां माण्हू इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ 30 सालनि जी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी स्ट्रगल आहे। ऐं तव्हां ॾिसो त सदाईं इस्टेब्लिशमेंट कमज़ोर थिए थी, असीं खटूं था, पोइ इस्टेब्लिशमेंट वरी तयारु थिए थी, वरी असां सां अची विढ़े थी। त इहा स्ट्रगल त जदोजहद जारी आहे। ऐं मुंहिंजे हिसाब सां इस्टेब्लिशमेंट तमामु कमज़ोर थी चुकी आहे। जॾहिं बि एक्सपोज़ थींदी त कमज़ोर थींदी न। तॾहिं तव्हां मूंखे ॿुधायो त हीउ मीडियम तव्हांखे केरु ॾिनो आहे जंहिं मीडियम में पाण ॻाल्हायूं पिया? इहो जे असीं 88 में पावर न वठूं हा त BBC कीअं अचे हा, CNN कीअं अचे हा, इहे फ़ोन कीअं अचनि हा तव्हां वटि, सेल्युलर फ़ोन्स कीअं अचनि हा, इंटरनेट कीअं अचे हा जे असीं ऑप्टिक फाइबर लाइन्स न विझूं हा। अॼु उहो कंहिंखे फ़ाइदो पियो ॾे? इस्टेब्लिशमेंट खे। हालांकि को बि तव्हांखे ख़बर आहे त को बि चैनल जेको आहे बिना इस्टेब्लिशमेंट जे नथो हली सघे। 80% कंट्रोल्ड आहे, बट जेको 20% अची थो वञे उहे असांखे डेमोक्रेसी खे तूर थो चाढ़े। सच जेको आहे थोरो ॻाल्हाईंदो त बि वधीक असरु कंदो न।
त इवेंचुअली पाकिस्तान जो फ़ाइदो पियो थिए, इवेंचुअली आवाम जो फ़ाइदो पियो थिए ऐं इस्टेब्लिशमेंट हारे पई, असीं खटूं पिया। तव्हां साईं 16 अप्रैल ते लाहौर में लैंड करण जो फ़ैसिलो कयो आहे। उतां जी सूबाई हुकूमत थोरे फेडरल गवर्नमेंट रैलीज़ ऐं हिन ते पाबंदी विझी छॾी आहे। अल्हम्दुलिल्लाह, ऐं जेको माहौल लॻे थो त जीअं इस्लामाबाद में थियो या इन नमूने सां हुनखे रोकियो वेंदो या छा थींदो, हुकूमत जी पॉलिसी थोरी सख़्तीअ वारी लॻे थी। तव्हां छा था महसूसु कयो त तव्हांजे हिते पहुचण सां छा सिचुएशन हूंदी? आउं सम्झां थो त पॉलिटिक्स में जान पइजी वेंदी, मुंहिंजे वञण सां वर्करनि में जान पइजी वेंदी, मुंहिंजे वञण सां होप जेको आहे हू जॻायूं था। डेमोक्रेसी में ऐं जमहूरियत में असीं छा था कयूं? असीं होप था जॻायूं। सवाल इहो आहे त जेसि ताईं होप जहिड़ो आहे, नेशन्स जहिड़ियूं आहिनि। बाक़ी मुश्किलूं, तकलीफ़ूं, वॉर्स, जंगूं, कहर, सोनामीज़ क़ौमुनि ते ईंदा रहंदा आहिनि। जेसि ताईं होप आहे तेसि ताईं क़ौमूं जहिड़ियूं आहिनि। त आउं होप थो जॻायां, इंशाअल्लाह खटंदासीं, इंशाअल्लाह इस्टेब्लिशमेंट हाराईंदी, माण्हू गॾु थींदा। पंजाब हुकूमत जो साईं इहो फ़ैसिलो रैलीज़ खे रोकण जो ऐं बलदियाती इलेक्शन जो टाइम फ्रेम ॾियणु, छा इन ॻाल्हि जी निशानदेही करे थो त पीपल्स पार्टीअ जो हुकूमत सां पैचअप न थी सघे आहे? तव्हां सम्झो था त इहो निशानी करे थो त पैचअप थी वियो आहे? न, तव्हां पंहिंजे हिन सां ॿुधायो त। न, पैचअप त कंटिन्यूस डायलॉग आहे न। सवाल इहो आहे त असीं जमहूरियत जे लाइ ॻाल्हायूं था, असीं पाकिस्तान जी बका जे लाइ ॻाल्हायूं था, असीं फॉरवर्ड थिंकिंग कयूं था। तंहिंमें डायलॉग त तव्हां रोके नथा सघो न। डायलॉग इज़ समथिंग यू आर ऑलवेज ऑन टू। यू कांट से कि डायलॉग करिणो न आहे। डायलॉग बि हलंदो, विरसूं बि ऐं खटसूं बि। त छा साईं इन ॻाल्हि जो इम्कान आहे त लाहौर लहण वक़्तु तव्हांखे वरी अरेस्ट कयो वञे? हाँ, हिन जो को चांस आहे? सदाईं इस्टेब्लिशमेंट जा टूल्स आहिनि हिकिड़ा डेमोक्रेसी जा टूल्स आहिनि। इस्टेब्लिशमेंट सदाईं पंहिंजा टूल्स इस्तेमालु कंदी, असीं पंहिंजा टूल्स इस्तेमालु कंदा। मैन पावर ऐं स्ट्रीट पावर ऐं एजुटेशन पावर ऐं जेके चवंदा आहिनि वर्कर पावर, हू असां वटि आहे। सरकार वटि जेल, रेल ऐं इहो धंधा सरकार वटि आहिनि, त ज़रूरु हू पंहिंजो इस्तेमालु कंदा, असीं पंहिंजो इस्तेमालु कंदासीं। आख़िरी सुवाल आहे साईं, त हिन मौक़े ते तव्हां सिंध ऐं पाकिस्तान जे अवाम खे कहिड़ो डिटेल्ड पंहिंजो मैसेज ॾियणु चाहियो था? मुंहिंजो मैसेज यूथ ऑफ पाकिस्तान जे लाइ आहे, मुंहिंजो मैसेज यूथ ऑफ सिंध जे लाइ आहे त होप आहे। इंशाअल्लाह टुमारो जेको आहे, सुभाणे जेको आहे, असांजो आहे ऐं तव्हांजो आहे। ऐं आउं जहिड़ो ई तव्हांजी जोति जे लाइ कयां थो, मुंहिंजी जोति जे लाइ आउं दुबई वेही रहां। मुंहिंजा ॿार हिते आहिनि, हिते सुकून आहे। दुबई अॼुकल्ह यूरोप थी वियो आहे ऐं आराम हिते एतिरो आहे जंहिंजी इंतिहा न आहे, एतिरो ख़ूबसूरत आहे जंहिंजी इंतिहा कोन्हे। पर आउं अचां ई पंहिंजे बिलावल जे फ्यूचर जे लाइ त अचां थो, पंहिंजे क़बर ते थोरो त कयां थो, पर तव्हांजे लाइ बि अचां थो। तव्हांजो फ्यूचर बि हिन में आहे, त तव्हां मुंहिंजो साथ ॾियो, जमहूरियत जो साथ ॾियो ऐं हलो त हली पंहिंजो हक़ वठूं। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। थैंक यू।